नाज़रीन अस्सलाम वालेकुम। ईटीवी न्यूज़ जी ख़बरुनि जो सिलसिलो जारी। मेहर खां रिपोर्ट वाजिद अली मैसर। मेहर जे सहाफ़ी सिंध प्रेस क्लब मेहर जे जनरल सेक्रेटरी परवेज़ अली हालो जे दुकान ते ज़ैनुल आबिदीन मेघवारो समेत 5 शरपसंद हमलो करे परवेज़ अली हालो जे नंढे भाउ नवीद अली हालो ऐं उन जे दोस्तनि अहमद अली बिरोहीअ खे डंडा ऐं सरोटा हणी खेनि शदीद ज़ख़्मी करे दुकान में भंज ड्रा करे फ़रार थी विया। जॾहिं त अहिड़े वाक़े खां पोइ सिंध प्रेस क्लब मेहर जा सहाफ़ी थाणे ते पहुची विया ऐं SHO नूर मुस्तफ़ा सां मुलाक़ात करे शरपसंदनि खिलाफ़ एक्शन खणी कानूनी कार्रवाई कई ऐं केस दाख़िल जी घुर कई, जंहिं ते SHO यकीन ॾियारियो त जवाबदारनि ते कानूनी कार्रवाई कंदे केस दाख़िल कंदासीं। मगर 24 कलाक गुज़रण बावजूद जवाबदारनि ते को बि केस दाख़िल कोन कयो वियो आहे, जंहिं जे खिलाफ़ सिंध प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि हंगामी मीटिंग करे सख़्त एहतजाज कंदे DSP मेहर, SSP दादू, DIG हैदराबाद, IG सिंध ऐं ॿियनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो त सहाफ़ियुनि ते हमिलो कंदड़ जवाबदारनि जे खिलाफ़ कार्रवाई करे उन्हनि ते केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधाईंदासीं।